अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अवी असांजे चैनल ते न त मेरे जमाने चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तो हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। तो बावल खान वक़्त के ईअं चवंदो त हिकु पासे मुंहिंजी न्याणी ऐं ॿिए पासे मीर, मां कंहिंखे छॾियां ऐं कंहिंखे वठां। ऐं वक़्त बावल खान के ईअं चवंदो त तूं मीर सॼो मुंहिंजे हवाले कर, मां ॼाणियां ऐं मीर ॼाणे, इहो कमु तूं मूं ते छॾ। ऐं ॿिए पासे ते जवाल खान रसनाब खान के ईअं चवंदो त तो पुलिस खे कुतो करे छॾियो ऐं पंहिंजे दर जे कुतो, हीअ असांजो फ़ैसिलो किथे करे सघंदो ऐं इहे सॼो तुंहिंजो वंगार वही वेंदो। ऐं रसनाब खान उनखे ईअं चवंदो हीउ दर जो कुतो न पर हीउ कानून आहे, कानून, तूं कानून जे चवण ते हल। ऐं ॿिए पासे शेरली असद खे ईअं चवंदो रुॻो वक़्त ऐं बावल खान मूंसां गॾु मूंखे गॾु न, मां उन्हनि खे ईअं करे छॾींदो जो हू राजन खे ॾस ॾींदा ऐं हू कॾहिं बि मूंसां विढ़ण जी कोशिशि न कंदा। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा। खुदा हाफ़िज़।